अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ ऐं यहाँ वज़ीर उनर नवाब शामा ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डेयरीअ जी गुपचाणी वेझो ॻोठ अलीबख्श पिञारो में बिजलीअ जे तारुनि मां चिणग लॻण सबबि बाहि लॻी वई, जंहिं सबबि ॾिसंदे ॾिसंदे 7 घरनि खे बाहि पंहिंजे लपेटे में आणे छॾियो, जंहिं सबबि फ़क़ीर अब्दुल्ला पिञारो, फ़क़ीर रहमतुल्ला पिञारो, बचल पिञारो, अहमद अली पिञारो, लाल बख्श पिञारो, इलाही बख्श बिरोही ऐं जान मोहम्मद बिरोही जा घर सड़ी रख थी विया। ॻोठाणनि वॾी कोशिश सां घर भातियुनि खे ॿाहिरि कढी संदन ज़िंदगी बचाए वरिती, बाक़ी मुकमल तौर सभु कुझु सड़ी कोयले जो ढेर थी वियो। इतला मिलण ते फायर ब्रिगेड जी सिर्फ़ हिकु गाॾी बाहि विसाइण लाइ पहुची सघी, जंहिं सां वधीक नुक़सानु थियो। ॻोठाणनि मीडिया खे ॿुधायो त असां सिर्फ़ पंहिंजा सिर बचाए सघिया आहियूं, बाक़ी माल मताओ घर में पियल अन रोक रक़म ज़ेवरनि समेत सभु कुझु सड़ी रख थी वियो। हिन वक़्तु मुतासिर निटण समी खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, जॾहिं त हिन वक़्त ताईं मुतासिर वटि को बि चूंडियल नुमाइंदो या ज़िले इंतज़ामिया मां को बि लड़ी न आयो आहे। जॾहिं त मुखीर माण्हुनि फ़क़ीर आशिक़ हुसैन गोरचाणी, फ़क़ीर अलाबख ज़लदारी पंहिंजे खीसे मां दरगाह शाह हुसैन बुखारी जे फ़क़ीरनि माली मदद कई। हिननि चयो त असां मदद बाहि मुतासिरनि जी कई आहे ऐं फ़ी सबीलिल्लाह कई आहे, दुनिया खे ॿुधाइण लाइ न कई आहे। जॾहिं त इंतज़ामिया पारां कंहिं बि बाहि मुतासिरनि जी हिन महिल ताईं का मदद न आहे कई। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।